अवांखे ॿुधायूं त ज़ाल ॾेर सां गॾिजी पंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण बाद लाश वण में टंगे आपघात जो रंग ॾिनो। हैदराबाद में वाक़िया अपडेट की आपघात ॼाणायल नौजवान जी कातिल संदसि ज़ाल ऐं भाउ निकिता आहिनि। ॿई जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। पुलिस चयो आहे त ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। नौजवान अली असगर जो अॼु मंझंदि जो एयरपोर्ट थाणे जी हद मां वण में टंगियल लाश मिलियो हो। जांच दौरान मक़तूल जे भाउ अली अकबर माशी पुलिस आॾो पुछा ॻाछा करण में एतराफ़ कयो आहे। मक़तूल मुलाक़ातियार जो रहवासी हो। पंहिंजी ज़ाल ऐं भाउ सां गॾु एयरपोर्ट थाणे जी हद में रहंदो हो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे हैदराबाद खां असगर खानोटी। जी असगर, अपघात ॼाणायल नौजवान जे कातिल ज़ाल निकिती आहे, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, अॼु मंझंदि जो एयरपोर्ट थाणे जी हद मां नौजवान अली असगर माछी जो लाश हथ आयो हो ऐं उन हवाले सां जेका शुरूआती रिपोर्ट पुलिस खे ॾिनी वई त नौजवान जो वण में टंगियल लाश मिलियो आहे ऐं उन आपघात कई आहे ऐं उन वक़्तु उनजो भाउ ऐं उनजा ॿिया रिश्तेदार उन लाश वटि रोई रहिया हुआ ऐं जंहिंखां पोइ लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल करे उनजो पोस्टमार्टम कयो वियो। जंहिंखां पोइ SSP हैदराबाद एयरपोर्ट थाणे जी हद खे हिदायत कई त वाक़े जी जांच कई वञे। जंहिंखां पोइ पुलिस वाक़े जी जांच कई आहे त इहो इंकशाफ थियो आहे त मक़तूल जे भाउ ऐं उनजे ज़ाल गॾिजी उनखे नौजवान अली असगर खे क़त्ल कयो आहे ऐं उन्हनि ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। इन हवाले सां DSP लतीफ़ाबाद अॼु थोरी देरि अॻु हिते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त वाक़े जी जॾहिं जांच कई वई ऐं मक़तूल जे भाउ जवाबदार अली अकबर माछीअ खे गिरफ़्तार कयो वियो त हुन इहो इंकशाफ कयो त मक़तूल जी ज़ाल राबी ऐं हिन गॾिजी असगर खे पहिरियां नशे जूं गोरियूं ॾिनियूं ऐं जंहिंखां पोइ उनजो गलो दॿाए उनखे क़त्ल कयो ऐं उनखे क़त्ल करण बैदि उनजो लाश वण में टंगे आपघात जो बहानो बनायो। पर जॾहिं त पुलिस अॻियां उन्हनि एतराफ़ कयो आहे ऐं उन्हनि एतराफ़ कयो त उन जवाबदार इन गॾिजी उनखे नौजवान अली असगर जंहिंजी उमिरि 23 साल ॿुधाई वञे थी, हू असुल मुलाक़ातियार वारे इलाइक़े जो रहवासी आहे, पर हिन वक़्तु पंहिंजे भाउ ऐं पंहिंजे ज़ाल सां गॾु हिते एयरपोर्ट थाणे जी हद हैदराबाद में रहियल हो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असगर खानोटी।